अस्सलामुअलैकुम या अली मदद। मां हिन वक़्तु भगे ठोड़े जबल जे वटि बीठो आहियां, जिते कुदरती एयर कंडीशन होटल आहे, जितां अंदरां जबलनि मां थधी हवा ईंदी आहे। पर अॼु हीउ होटल बंदि नज़र आहे। जॾहिं असीं त वियासीं पे तॾहिं खुलियल हुयो। हीअ गाॾियूं जामशोरे हैदराबाद खां अचनि पियूं। ठीकु आहे, हीउ रस्तो पोइ हिते हैदराबाद कराची जामशोरो वञे पियो। उन खां अलावा हीउ पोइ हिते सिंधु दरिया जी हद आहे। ऐं अहिड़ी तरह हीउ रस्तो सेवण शरीफ़ वञे पियो। हीअ मुंहिंजी मोटर साइकिल बीठी आहे। हीउ रस्तो सेवण माण्हू शिकारपुर बढ़िया सीने वग़ैरह वञे पियो। हिते नज़ारो ठहियलु आहे। हीअ पोयां मस्जिद शरीफ़ आहे। ॾिसो भला हीअं ॿेर जो वण आहे। ऐं हीअ होटल जो एयर कंडीशन होटल बंदि लॻो पियो आहे। ख़बर न आहे त माल काॾे वियो आहे। ठीकु आहे, पोइ हीअ दरिंदर आहे बिल्कुलु हीअं उहो हीअ ॾिसी छो अंधेरे में सही कोन थो भरिजे। हीअ होटल आहे, हीअ छत अथसि। ठीकु आहे, हीअ होटल आहे। हीअ होटल जे अंदरां जितां गर्मियुनि में ख़ासि करे थधी हवा ईंदी आहे, इन जे करे हिन होटल खे कुदरती एयर कंडीशन होटल जो नालो ॾिनो वियो आहे। वधीक मोकिलाणी न आहे। असां हिन तरफ़ वरी जामशरी तरफ़ रवाना थींदासीं। अलाह ख़ैर कंदो, दिलि दुआ में यादि कजो। ऐं हा, हीअ हिन मस्जिद जे मथां रेल बि क्रॉस कंदी आहे। थोरो अॻियां हली भॻो थोरो जबल जी रेलवे स्टेशन बि आहे। पर हितां रेल जो बंदि अव्हांखे शायदि नज़र न ईंदो। पोइ बि जबल जो मथियो नज़ारो जेको अव्हांखे स्क्रीन ते नज़र अचे थो, ॾिसी छॾियो। ठीकु आहे, पोइ मोकिलणी न आहे। दिलि दुआ में यादि, मगर फ़क़ीर, सेवण शरीफ़, भॻो थोरो जबल, अल्लाह वाही, ख़ुदा हाफ़िज़, या अली मदद।